तसव्वुफ़ सूफ़ी रवैयो छा आहे। तसव्वुफ़ जंहिंजो तर्जुमो मग़रिब सूफ़ीअज़म जे नाले सां करे थो, सो असल में सूफ़ी रवैयो आहे। तसव्वुफ़ उन राह जो नालो आहे जंहिं राह ते हली सूफ़ी पंहिंजे ख़ुदा ताईं रसाई हासिल करे थो। जॾहिं त तसव्वुफ़ जो असल मतिलबु मुतलिक़ सचाई ताईं रसण लाइ अमली फ़लसफ़ियाणे तरीक़नि जी वज़ाहत करणु आहे। इन जो अमली मुज़ाहिरो कंदड़नि खे दरवेश तौरु यादि कयो वञे थो। तसव्वुफ़ जी वज़ाहत जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। कुझु सूफ़ियुनि जो ख़्यालु आहे त पंहिंजे नफ़्स खे मारे समूरो ध्यानु हिक ई नुक़्ते ते मरकूज़ या मर्कज़ करे रूहानी रोशनीअ सां ख़ुदाए बुज़ुर्ग व बरतर खे पंहिंजे अंदरि ज़म करणु ऐं उन जी ख़ुशबू महसूसु करणु ई तसव्वुफ़ आहे। याने पहिरें पंहिंजे नफ़्स खे मारियो ऐं पोइ ख़ुदा खे पंहिंजे अंदर में समायो। तंहिंखां पोइ तव्हांजे हर अमल में ख़ुदा जी रज़ा शामिल हूंदी। किन जो ख़्यालु आहे मुजाहिदे सां मड़नी बुराइनि खां छुटकारो हासिल करणु ऐं शैतान खां आजिते लाइ राहूं तलाश करणु ई तसव्वुफ़ आहे। राहूं तलाश करणु ई तसव्वुफ़ आहे ऐं सूफ़ी अज़म आहे।